युहलिकु मा यशा यहबु लिमन यशाउ इनासन व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर। अल्लाह अज़ीम फरमाए तो आसमान नहीं जमीन जो मालिक मां है, मुझी मर्जी अज की वही पैदा कया, मुझी मर्जी अज की न्याणियों जा, मुझी मर्जी अज के पुट जा, मुझी मर्जी अज की न्याणियों पुट बई दई छजा, मुझी मर्जी अज की न्याणी नहीं पुटन बिनीन को सिकाए छजा, मुखा कोई पुछण वारो कोने को। असांजे पासे हिकिड़ो दोस्त हो, गरीब वेचारो, साल साल ते बार बार पहुंची परेशान जो डॉक्टर के चई मां ॿारनि जी कया, माई भी बीमार, मां भी परेशान। हाणे छा कया? वो डॉक्टर साहब चयसि वक़्फे जूं सुइयूं आहिनि, 2 साल तोखे ॿार न थी, सुई हणाया माईअ खे। त 6 महीना गुज़रिया त 4 महीननि खां बाद वरी माईअ खे हमल थी वियो। पाण त वक़्फो करे सुइयूं छा कनि? साल खां बाद जॾहिं वज़ हमल जो टाइम आयो त हिकिड़े जी जाते 2 ॼमी पियसि। हू त चए पियो हिकु बि न थिए, पर अलाह 2 ॾेई। केरु आहे हुन खां पुछण वारो? अॼोके दौर में असांजी सुन्नी सरकार असां ग़रीबनि मिस्कीननि जे दरवाज़नि ते बोर्ड हणी छॾियां त बसि 2 ॿार ॼणियो, वधीक ॿार न ॼणियो। तव्हांजा ॿार असांजे पाकिस्तान ते बार आहिनि, तव्हांजा ॿार असांजे पाकिस्तान ते बोझ आहिनि। अरे ज़ालिम इन्हनि ग़रीबनि मिस्कीननि जो रोज़ाने जो ख़र्च 50 रुपया, 100 रुपया इन गरीब मजदूरी कई आ। 50 रुपए में 20 रुपए जो अटो वतई, 10 रुपए जी दाल वतई, 10 रुपए जा बसर वतई। हिन गरीब मिस्कीन जो रोजाने जो खर्च 50 रुपया। इन गरीब मिस्कीन जे दरवाजे ते हिन ज़ालिम हुकूमत बोर्ड हणी छॾियो आ त 2 ॿार ॼण, वधीक ॿार न ॼण। ज़ालिम ही जेके तव्हांजा MLA MP, तव्हांजा वज़ीर, तव्हांजा जनरल ऐं कर्नल जंहिंजो नाश्ते जो लाख रुपया ख़र्चा, इन्हनि जे दरवाज़नि ते बोर्ड हणाए छॾियो त हिननि ज़ालिमनि जे लाइ गोली भली आहे। पाकिस्तान ते बोझ इहे रईस, सरदार, MLA MP असां गरीब। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ि इल्ला अलल्लाहि रिज़्कुहा। अरे ज़ालिमो बुख जे करे, माश जे मसले जे करे पंहिंजा बच्चा बंद न करायो। जेकर मां अल्लाह तव्हांजे नंढड़नि जे रिज़्क में खुटी पियुसि त मां अल्लाह पाण ई पैदा कोन कंदुसि। तव्हां छो परेशान थिया? इहो नंढड़ो ॿार माउ जे पेट में बंद हुयो, चौबाज़ रस्ता बंद हुया, उते रोज़ी केरु पियो पहुचाए? केरु पियो ॾे उते रोज़ी? जंहिंमहिल माउ जे पेट मां ॿाहिरि निकितो हुयो नंढड़ो ॿार, त जेको रोज़ी जो दरवाज़ो हो नारो, अब रोज़ी छा जे ज़रिए सां मिले? नारे जे ज़रिए सां उन ॿार खे पेट में रोज़ी पई मिले। दाईअ चयो ॿारो कयो, ब्लेट घुरायो, ब्लेट घुराई करे उन नारे खे कटियो वियो त वीचारो नंढड़ो ॿार दाऊं पियो करे, चीखूं ऐं रड़ियूं पियो करे। ज़ुबान हाल सां चइबो या अल्लाह हिकिड़ो रोज़ी जो दरवाज़ो हो, अॼु इन दाईअ रोज़ी जो दरवाज़ो कटे छॾियो अथई। हाणे त मूंखे ॾंद बि कोन्हनि जो मां मानी चबाड़े सघां, मूंखे त ॾाठो बि कोन्हनि जो मां ॿूटियूं खाई सघां।
अल्लाह से फरमाए मायूस न थी वहदैनाहु नजदैन। जेकर इन दाईअ तुंहिंजे रोज़ी जो हिकिड़ो दरवाज़ो कटियो आहे, मां अल्लाह तुंहिंजे माउ जे छातीअ में हाणे ॿ रोज़ी जा दरवाज़ा थो खोले। खोले या न? वल्लज़ी क़द्दर फहदा, रोज़ी जा दरवाज़ा त खोले पर उन रोज़ीअ जे दरवाज़नि मां खीर जे चूसण जो बि सबक़ ॾिनई। ॾिनई आहे न? कुत्ती हूंदी आहे नी, कुत्ती घणा गुलर ॼणी 10 पोया जनमल कुत्ती पंहिंजे गुलरनि खे ॼणींदी आहे त हिननि जूं अखियूं बंदि हूंदियूं आहिनि, गोश्त जा लोथड़ा हूंदा आहिनि। कॾहिं इहो मंज़र वञी ॾिसो, अजीब मंज़र आहे। पोया कुत्ती पासीरी थी करे वञी पंहिंजे बचड़नि जे भरिसां सुम्ही रहंदी आहे। पोइ नंढड़ा गुलर उथंदा आहिनि, पंहिंजे माउ जे बुबनि खे ॻोल्हींदा आहिनि। कॾहिं चक पुछ में पइजी वेंदो आहे त वरी चक ॿाहिरि कढंदा आहिनि त हिते बि रोज़ी जो इंतज़ाम न आहे। कन में चक पवंदो त वरी चक ॿाहिरि कढंदा। ओ इन कुत्तीअ जे नंढड़नि गुलरनि जो वात जॾहिं पंहिंजे माउ जे बुबनि में पवंदो आहे त सम्झी वेंदा आहिनि त असांजे साईं असांजे रोज़ी जो इंतज़ाम हिते कयो आहे। वल्लज़ी क़द्दर फहदा, अरे केरु हो तव्हांजो बुजुर्ग, कहिड़ो हो तव्हांजो पीर फ़कीर, कहिड़ो हो तव्हांजो डॉक्टर ऐं साइंसदान जंहिं कुत्तीअ जे नंढड़नि गुलरनि खे माउ जे बुबनि मां खीर जे चूसण जो सबक़ ॾिनो। अम्मा बि त एतिरो कंदी आहे। अम्मा जनमल पंहिंजे बचड़े खे थञ प्यारींदी आहे त पोइ हिकिड़ो हथु हेठों ॾींदी आहे, ॿियो हथु हुनजे पेशानी ते रखी करे पंहिंजो बुबड़ो हुनजे बात में विझंदी आहे। अल्लाह से फरमायो वल्लज़ी क़द्दर फहदा, इंसान तू नंढड़ो हुई, तोखे दुनिया जे जहान जी काई ख़बर कान हुई। जनमल तो पंहिंजो वात पंहिंजे अम्मा जे बुबड़े में विधो त उन वक़्तु तोखे मां सबक़ ॾिनो। मां पंहिंजे अम्मा जे बुबड़े खे ज़ुबान जे मथां तारूं जे हेठों रखी करे चुस्कारो ॼण तुंहिंजो कमु आहे, मिठे खीर सां रोज़ी पहुचाइण तोखे मां अल्लाह जो कमु। भला इहो नंढड़ो ॿार थोरो वॾो थियो, वात में ॿ ॾंदड़ा आयसि। ओचितो हिकिड़े ॾींहुं बुख जे करे तकड़ जे करे पंहिंजी अम्मा खे जो छाती में चक हई त अम्मा खे बि कावड़ अची वई। हाली त टमाटनि करे खट ते उछलाईंसि। मौली साहब ने मिस्री मोकिलियईं त महिरबानी करे हीअ मिस्री पढ़ी ॾे त बच्चो मुंहिंजी जान छॾे। मिस्री ते जान न छॾई त टू हणी छॾई, लिपड़ियूं ॿधी छॾई। वीचारो नंढड़ो ॿार राति जो दाऊं पियो करे, चीखूं पियो करे, निंड पई कान पई अचेसि। खट ते लेटे पियो, चए पियो या अल्लाह तो ॿ रोज़ी जा दरवाज़ा खोलिया हुया, पर जे हिन अम्मा उहे ॿई रोज़ी जा दरवाज़ा बंदि करे छॾिया आहिनि। अॼु अम्मा मिस्रियूं पे थी पढ़ावई, अॼु टू वई लिपड़ियूं ॿधी छॾियूं अथई। या अल्लाह हाणे तोखो सवा ॿियो कोई सहारो कोन्हे को। अल्लाह साईं फरमाए मायूस न थी, गमगीन न थी, जेकर मां तुंहिंजे रोज़ीअ जा 2 दरवाज़ा बंदि कया आहिनि त मां रब त वेठो आहियां। हाणे मां अल्लाह तुंहिंजे लाइ 4 दरवाज़ा रोज़ीअ जा थो खोले। घणा दरवाज़ा? वअंज़लना मिनस समाई माअन तहूरा, आसमान मां बारिश जे ज़रिए सां हिकिड़ो रोज़ी जो दरवाज़ो। फअंबतना बिही हब्बा, ज़मीन मां कणक जे ज़रिए सां, सारनि जे ज़रिए सां, जुअर जे ज़रिए सां, बाजरी जे ज़रिए सां ॿियो रोज़ी जो दरवाज़ो।
वइनबन वक़ज़बन वज़ैतूनन वनख़लन वहदाइक गुलबन वफ़ाकिहतन वअब्बा। अंबन जे ज़रिए सां, केलन जे ज़रिए सां, ज़ैतूनन जे ज़रिए सां, सूफ़न जे ज़रिए सां, ॾाढ़ुनि जे ज़रिए सां वरी ही टियों रोज़ी जो दरवाज़ो थो खोले। वइन्न लकुम फिल अन्नामि लइब्रा नुस्क़ीकुम मिम्मा फ़ी बुतूनिही मिन बैनि फ़रसिन व दमिन लबनन ख़ालिसन साइग़न लिश्शारिबीन। जेकर मां तुंहिंजे रोज़ीअ जा ॿ दरवाज़ा बंदि कया आहिनि, हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे मेहन जो खीर पी, तुंहिंजी मर्ज़ी गउनि जो खीर पी, तुंहिंजी मर्ज़ी ॿकरियुनि जो खीर पी, तुंहिंजी मर्ज़ी रिढुनि जो खीर पी, सवें खीर जा दरवाज़ा खोले थो। रूबरू अची क़ौम परेशान थी आहे माश जे मसइले। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो वकाय्यिम मिन दाब्बतिन ला तहमिलु रिज़्क़हा। अरे ज़ालिमो, छो रिज़्क़ जे बारे में परेशान थिया हो? छो माश जे बारे में तव्हां परेशान थिया हो? हिन काम ॾे नज़र कयो, झिरकी ॾे नज़र कयो, गेरे ॾे नज़र कयो, कबर ॾे नज़र कयो, वहे ॾे नज़र कयो। तू त जाती वेंदो आ, ठटे वेंदो आ त पाण सां गॾु मानी खयूं वेंदो आ। माईअ खे चवंदाऊं त टिपल बाकस में मानी ॿधी ॾे, रुमाल जी गंढ में मानी ॿधी ॾे, होटलुनि जी मानी महांगी आ। अल्लाह से फरमाई काम आई, कबर आई, झिरकी आई, गिरो आई, कबूतर आ, ही जंगल जा दरिंदा फाड़ींदड़ जानवर, गिदड़ा, बघड़ा, शींहं, ये सुबह जो निकरन था त ला तहमिलु रिज़्क़हा। कॾहिं टिपण बाकस में मानी साणु कान खई अथनि, रुमाल जी गंढ में मानी कान ॿधी अथनि। इहो काम या कबर या झिरकी, इहो गेरो सुबह जो आखिर मूं निकरन था त मुंहिंजो ज़िक्र, मुंहिंजो हम्द, मुंहिंजी तस्बीह था कंदा वञनि। यो गिदड़, यो बघड़, यो शींहं, जंगल जा दरिंदा, ये भी चुड़ैल मां निकिरनि था त मूंखे यादि कंदा था वञनि, मुंहिंजो ज़िक्र ऐं मुंहिंजो हम्द ऐं मुंहिंजी तस्बीह कंदा था वञनि। अल्लाहु यर्ज़ुकुहा। अल्लाह साईं फरमायो शाम जो इहो कांव या कबर या झिरकी पंहिंजे आहिरे ते मोटनि था त इन्हनि जूं गुजूं बि भरे थो छॾियां त जानवरनि खे बि ताज़ा गोश्त खाराए थो छॾियां। बाक़ी तव्हांखे बुख मारींदुसि। हा, हिकिड़ी ॻाल्हि आहे, अल्लाह से फरमावमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्कन व नहशुरुहु यौमल क़ियामति आमा। अल्लाह साईं फरमा जेको मुंहिंजे ज़िक्र खऊं, मुंहिंजे निमाज़ खऊं, मुंहिंजे क़ुरान खऊं, मुंहिंजे दीन खां मुंहुं मोड़ींदो, पोइ गुज़रान तंग करे छॾींदो सां, पोइ 10 लख रुपया महीने ते ईंदसि, तॾहिं बि चवंदो मूं जहिड़ो सुञो आहे ई कोन। 1000 एकड़ ज़मीन हूंदसि, सवें कारखाना ऐं फैक्ट्रियूं हूंदसि, तॾहिं बि ग़रीबनि ऐं मिस्कीननि यतीमनि जा पैसा ज़कात जा फंड ईंदा त ज़ालिम उहे बि खाई वेंदा। वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न शतन ज़न्का। अल्लाह को मुझे ज़िक्र खां, मुझे निमाज़ खां, मुझे क़ुरान खां, मुझे दीन खां मुंहुं मोड़ींदो, पोइ गुज़रान तंग करे छॾींदो सां। महीनो खनि थियो मां अचां पहिरियों कंडियारे खां वरी प्रोग्राम हुयो हैदराबाद, त वाट ते हिकिड़ो जुलूस हुयो, आॾो बि मर्द, पोयां बि मर्द, विच में मायूं, हथनि में झंडा। महिरबानी कयो रोज़गार जो काला बाग टे बि बंदि कयो, असां ॿरियासीं बुख में। ओ दादू में मास्तरनि बुख हड़ताल कई, तव्हांखे नौकरियूं जो न मथो उघाड़ मौलवियुनि जी कॾहिं तव्हां बुख हड़ताल ॾिठी?
हालांकि असां मौलवियुनि जी वध में वध 1500 पगार, 2000, 2500, 3000 पगार, पर जेके असांजा मास्तर जंजी 10,000, 15,000 पगार हूंदी आहे, 10 ॾींहंनि खां पोइ हिननि जे खीसे में रुपयो बि कोन हूंदो, ओधर ते खणंदा सौदो। पर हिननि मौलनि मिसकीन ग़रीबनि वटि ईंदो हूंदनि पगार 1500, पर महीने ते उहे 1500 रोकड़ा नवां जो नवां नोट खीसे में पिया हूंदा। छो त मौलनि जो ख़र्च त पंहिंजो आहे, मानी बि अवाम ते, लटा कपिड़ा बि अवाम ते, पंहिंजा लटा, बच्चनि जा लटा, माईअ जा लटा, जनाज़े जा पैसा उटल में। साईं कासिमी साहब चवंदो आहे त गिज बुख मरंदी आहे त अल्लाह मेहन खे मारींदो आहे, मौलवी परेशान थींदा आहिनि, अल्लाह पाड़े जे वॾेरनि खे लेटाईंदो, हर वक़्तु परेशान। वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़ल्क़ा वनहशुरुहु यौमल क़ियामत आमा। अल्लाह साईं फरमायो, जेकर मुझे जिक्र कहूं, मुझे नमाज कहूं, मुझे कुरान कहूं, मुझे दीन को मोह मोड़ींदो, 10 लख रुपया महीने ते ईंदव, तॾहिं बि चवंदो त असां जहिड़ो सुञो आहे ई कोन, असांजी पूरत आहे ई कान। कुछ पैसा डॉक्टर वठी वेंदा, कुछ पैसा पुलिस वठी वेंदी, बाक़ी जेके पैसा बचा तो हे धाड़ेल चिठियूं लिखंदा, ये हलिया वेंदा। मुझी अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाती, हिकिड़ी रात तहज्जुद जी नमाज पढ़ी करे जी मां जंड ते वेठसि, हिकिड़ो टोयो अटे जो हुयो, जंहिंमें 3.5 किलो पवन पिया। कुरान मजीद जी सूरत मुल्क, सूरत कलम जी तिलावत करे मां वो हिकिड़ो टोयो अन्न जो पीउमि। 3.5 महीना वो हिकिड़ो टोयो अटे जो पाण खाधोसीं, बच्चन खाधो, मेहमाननि खाधो, पर हो अटो ओतिरो ई पियो। ताई कुरान जी बरकत हुई आहे। अॼोके दौर में असां 5 ॾींहं ते बोरी अटे जी ख़तम थी वञे, तव्हां चवंदोसीं हज़रत अली साईं वटि महिमान कोन, असां वटि महिमान आहिनि, असां वटि महिमान आहिनि जो रात जो इशा जी नमाज खां बाद पूरी दुनिया जा बदमाश सब टेलीविजन जे शीशे में असांजे घर में वेठा आहिनि। मुसलमानों, इहे महिमान ईंदा त पोइ बरकत बि इहा ई हूंदी। कुरान न हूंदो, नमाज न हूंदी घर में, गुज़रान तंग थी। तव्हां तजुर्बो कयो, सुबुह जो फजर जी नमाज सब घर जा भाती, नंढा वॾा मर्द ऐं औरतूं फजर जी नमाज पढ़ी सूरत यासीन जी तिलावत करे अल्लाह जे रिज़्क़ जी तलाश में निकिरंदो त इंशाअल्लाह कख बि लख थी वेंदा। पर जेकॾहिं कुरान न हूंदो, नमाज न हूंदी, दीन न हूंदो, पोइ लख बि कख थी वेंदा। तव्हां जेके अज़म कयो त पंहिंजे घरनि खे कुरान सां आबाद कंदासीं, नमाज सां आबाद कंदासीं, कुरान में, नमाज में, दीन में बरकत। असांजे घर में अची वियूं टेलीविजन, वीसीआर, मौसीकी, राग, उन जो असर आहे जो बेबरकती, बेसुकूनी थी पई आहे, सुकून कोन्हे। मौलाना अब्दुल रऊफ़ सखर भी उन हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे, टीवी की तबाहकारी। उनमें वाक़ियो लिखियो अथई त असांजे तबलीग जमात जा साथी रही पंजाब जे पासे ॾे विया, मस्जिद में वेठा हुया त ओचितो ॻोठ जा माण्हू भॼंदा आया। जमात जे साथियुनि खे चऊं साईं घर हलो, हिकिड़ी माई आहे, उनखे ॾाढी तकलीफ़ आहे, तव्हां अल्लाह जा नेक बाना हो, क़ुरान हली पढ़ो, दुआ हली घुरो, अल्लाह उन जे लाइ आसानी करे। जमात जो अमीर ॿियो साथी जो घर विया,
तो औरत मरी चुकी हुई पर उनजे जनाज़े जे मथों उनजे खट जे मथों हिकड़ा जीत हन जीअं मानार जे मथों माखीअ जा मखा हूंदा आहिनि उहे जीत उन खट खे जनाज़े खे चंबड़िया पिया। ये सच्चो वाक़ियो क़ुर मजीद साम्हूं। जमात जे साथिन क़ुर मजीद पढ़ियो सॼे घर जे बातिल तौबा कई इस्तिग़फ़ार कयो अल्लाह से को दुआऊं घुरियो पोइ जीत त उॾामी विया। उन माई खे गुस्ल ॾिनो वियो उनजी जनाज़े जी नमाज़ पढ़ाई वई। जॾहिं उन माई जो जनाज़ो कब्रिस्तान में आंदो वियो जेका क़ब्र उनजी खोटी वई हुई उहे जीत अॻे ई उनजी क़ब्र में वरी ॿी क़ब्र खोटियूं त ॿी क़ब्र में भी उहे जीत वरी टी क़ब्र खोटियूं त टीह में भी उहे जीत आख़िर नाव में थी करे जनाज़ो मथों उछलाए करे वापस मोटी आया। उनजी मां खां पुछा कई वई इन जो छा अमल हुयो। उनजी मां रोई करे चयो त हिकिड़ो इन जो बुरो अमल मूंखे खुट कंदो हुयो। असांजे घर में टेलीविज़न भी सियार हलंदी पोइ जॾहिं महिल आज़ान ईंदी मां चवंदी सांस पुट या टेलीविज़न बंदि कर आज़ान थी अचे त जवाब ॾींदी अम्मा आज़ान सदा ईंदी आहे ही ड्रामो क़िस्मत सां आयो आहे। बस इहो ई हिन जो बुरो अमल हुयो जो दुनिया में क़ब्र में अल्लाह ताला उनजे मथों अज़ाब जा जीत मुसलत करे छॾियसि। मुसलमानो अल्लाह साईं कॾहिं कॾहिं तव्हां ई असांखे अहिड़ा वाक़िया ॾेखारींदो आहे त मन हीअ उम्मत सुधरे। अॼु मां वटि मुअद्दिबान गुज़ारिश खणी आयो आहियां महिरबानी कयो घरनि में इहे टेलीविज़न वीसीआरूं मौसीक़ी राग खे ख़त्म कयो। इन जे करे मुंहिंजे साईं फरमायो हे मुंहिंजा उम्मतियो जेकर तव्हांखे कहिड़ो रत जो प्यालो ॾे ऐं तव्हांखे चवे त राग ॿुधो फरमायूं रत जो प्यालो पीजो पर राग न ॿुधजो राग इन रत जे प्याले खां बि वधीक ख़राब अथव। घर घर में मौसीक़ी थी वई राग आम थी बस में होटल ते घर में चाचे जे घर मामे जे घर भाउ जे घर जिथे वञ त इहा लानत वसे। तंहिंजे करे तौबा कयो त राग न ॿुधंदासीं। ऐं ॿी मूं जव्हांखे मुअद्दिबान गुज़ारिश आहे त महिरबानी कयो 5 वक़्त निमाज़ जा पाबंद बणिजी वञो। पढ़ंदव नी निमाज़ जलसन में जेतिरा माण्हू निमाज़ी अचनि था नी वाइज़ ॿुधण ख़ुदा जी ज़ात जो कसम रुॻो इहे निमाज़ी थी वञनि त इनक़िलाब अची वञे पाकिस्तान। सूबे सरहद में उलमा अची विया आहिनि छो त हुते निमाज़ी घणा आहिनि। बलोचिस्तान में उलमा ॾिसण में था अचनि वज़ीर छो त हुते बि निमाज़ी घणा आहिनि। ऐं इंशाअल्लाह जेकॾहिं असांजे सूबे सिंध में भी निमाज़ी घणा थी वेंदा त हिते भी इनक़िलाब अची वेंदो। कोशिश कंदो न जेके भी आया हो सब मेहनत कयो त इंशाअल्लाह पाण भी निमाज़ी थींदासीं पंहिंजे घर वारनि खे मिटनि माइटनि खे सभिनी खे निमाज़ी बनाए। मां तव्हां खां पुछां थो जेकॾहिं हिते केरु कंहिंखे बाहि में साड़े तव्हांखे रहम ईंदो या नहीं? भली दुश्मन हुजे जेकर बाहि में उनखे साड़ियो वेंदो त असांजी दिलि बर्दाश्त न कंदी। असां त कुते खे बाहि में जलंदे बर्दाश्त नथा करे सघूं ॿिले खे कोए खे बाहि में जलंदे बर्दाश्त नथा करे सघूं। याद रखो मुसलमानों खुदा जी ज़ात जो कसम बेनमाज़ी बाहि में जली रहियो आहे बेनमाज़ी सड़ी रहियो आहे बेनमाज़ी के नागई बलाऊं ऐं बिच्छूं खाई रहिया आहिनि। महिरबानी कयो बेनमाज़िन ते रहम कयो। भाउ बेनमाज़ी त हुनजे पेरनि ते किरी पओ हुनखे मिनथू कयो त महिरबानी कर निमाज़ी बणिजी वञ। भेण बेनमाज़ी आहे उनखे मिनथू कयो निमाज़ी थी वञ। घरवारी बेनमाज़ी आहे उनखे मिनथू कयो निमाज़ी थी वञ। जेकर पाड़े में मिट माइट दोस्त बाब बेनमाज़ी समायती गजी करे हुनजे दरवाज़े ते मेड़ खणी वञो त महिरबानी कर निमाज़ी बणिजी वञ।
जेकर इन नमूने सां मेहनत कंदासीं त इंशाअल्लाह सॼो ॻोठ निमाज़ी थी वेंदो, मुल्क में इनकलाब अची वेंदो। कोशिश कंदव नी, मेहनत कंदव। अॼोके दौर में माण्हू चवंदासीं असांखे टाइम कोन्हे। हदीस में अचे थो क़यामत जे ॾींहुं माण्हू बहानो कंदा। छा कंदा? बहानो। ही वडेराई रईस सरदार जनरल कर्नल वज़ीर क़यामत जे ॾींहुं बहानो करे अल्लाह खे चवंदा, या अल्लाह तो असांखे माल ॾिनो, मिल्कियत ॾिनई, दुनिया दौलत जा ढेर ॾिनई, कारखाना फैक्ट्रियूं ॾिनई, तंहिंजे करे असां तुंहिंजे निमाज़ ऐं तुंहिंजे ज़िक्र खां गाफ़िल रहिजी वियासीं। तो पाण दुनिया ॾेई करे असांखे दुनिया में फासायो। दुनिया ॾींहुं न हुआ त राति ॾींहुं तुंहिंजो ज़िक्र पिया कयूं हा, तुंहिंजी निमाज़ पिया पढ़ूं हा। हदीस में चए थो अल्लाह जो गज़ब जुम्बश में अची वेंदो। अल्लाह साईं फरमाईंदो, काथे आहे मुंहिंजो सुलेमान नबी? सभु चओ सुभान अल्लाह। हज़रत सुलेमान नबी ॾाढो अची वियो। अल्लाह साईं फरमाईंदो, अरे ज़ालिमो, तव्हां वटि काड़ी दुनिया ई काड़ी तव्हां वटि मिल्कियत हुई? 2,000 एकड़ ज़मीन, 2 कारखाना फैक्ट्रियूं, 2 अरब रुपया बैंकुल में। ही भी त तव्हां वांगुरु इंसान हुयो। एॾी हिन वटि मिल्कियत हुई। इंसाननि जे मथां हिन जी हुकूमत, जिन्ननि जे मथां हिन जी हुकूमत, हवा जे मथां हिन जी हुकूमत। एॾी हिन वटि मिल्कियत हुई जो माई बल्किस जॾहिं इस्तिक़बाल जे लाइ अचे पई त हुन जे इस्तिक़बाल में 6 किलोमीटर जेको रस्तो ठाराई, 1 सिर सोन जी, 1 सिर चांदीअ जी। अब एॾी मिल्कियत हुयसि यार। एॾी मिल्कियत जे बावजूद, एॾी दुनिया दौलत जे बावजूद कर मुंहिंजे ज़िक्र ऐं मुंहिंजे निमाज़ खां गाफ़िल न रहियो। तव्हां थोरी दुनिया जे करे, दौलत जे करे मुंहिंजे ज़िक्र ऐं मुंहिंजे निमाज़ खे छॾे ॾिनो। हुकुम थींदो पकड़ियो इन्हनि खे, जन दुनिया जो बहानो करे मुंहिंजे ज़िक्र ऐं मुंहिंजे निमाज़ खे छॾे ॾिनो, ऊंधो करे जहन्नम में उछलायो। मां अहिड़ो नबी मोकिलियो आहे जंहिंजे लाइ अल्लाह पाण थो फरमाए, अहिड़ो नबी जंहिंजो खाइण, जंहिंजो पीअण, जंहिंजी शादी, जंहिंजी गमी, जंहिंजी गुफ़्तार, जंहिंजो किरदार, जंहिंजी ज़ाहिरी सूरत, जंहिंजी बातिनी सूरत खे अल्लाह साईं फरमायो, मां पंहिंजे नबी जे हर अदा खे, हर कौल खे, हर फेल खे सोनो थो चवां। अल्लाह साईं फरमायो, तव्हां बि इन मुंहिंजे सोने नबी जे पोयों लॻो, दुनिया भी भली थी वेंदव, आख़िरत भी भली थी वेंदव। अल्लाह साईं को दुआ है, अल्लाह असांखे नबी साईं सां मोहब्बत नसीब फरमाए, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ऐं सीरत जे मथां हलण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। या अल्लाह ॿिन्हिनि जहाननि जूं भलायूं ऐं चङायूं नसीब फरमा, ॿिन्हिनि जहाननि जे बुराइनि ऐं तकलीफ़ुनि खां बचा। इन दुनिया मां इस्लाम सां, ईमान सां, एहसान कामिल सां ख़ात्मो बिल ख़ैर फरमा। बेदीननि खे दीनदार बना, बेनमाज़िन खे निमाज़ी बना। या अल्लाह बीमारनि खे शफ़ा नसीब फरमा, मरीज़नि खे सेहत कामिल आजिल मुस्तमिर अता फरमा। मज़लूम मुसलमाननि जी मदद फरमा। या अल्लाह उम्मत मुस्लिम जी हिफ़ाज़त फरमा। अल्लाह असांजे ॾोहनि, असांजे किननि करतूतनि ॾे नज़र न कर। तुंहिंजे प्यारे नबी जा उम्मती आहियूं, उन रोज़े वारे साईं जे सदके तूं रहम फरमा। रहमान रहम फरमा, सत्तार सतुर फरमा। कहार पंहिंजी कहारियत खां बचा, जब्बार पंहिंजी जब्बारियत खां बचा।